सियासत जो सुल्तान चऊं या किंग ऑफ पॉलिटिक्स चऊं, अवाम जो हक़ीक़ी नुमाइंदो चऊं या चइनी सूबनि जे वहदत जो वकील चऊं, आइन जो पासदार चऊं या पाकिस्तान जो वफ़ादार चऊं, बहरहाल उन शख़्सियत जे लाइ जेको बि लफ़्ज़, जेको बि लक़ब, जेका बि तारीफ़ कजे उहा उनखे सोए थी। मुंहिंजी मुराद जमियत उलमा इस्लाम जो सरबराह हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब आहे। ऐं मौलाना फज़लुर रहमान जी सियासत एतदाल वारी सियासत आहे, न उन में इफ़रात आहे न उन में तफ़रीत आहे। पर इहा ॻाल्हि सियासी नाबालिग सम्झी नथा सघनि, जंहिंजे करे हमा वक़्तु हज़रत मौलाना फज़लुर रहमान ते तंज़ जूं, एतराज़नि जूं, तनक़ीद जूं आङिरियूं खयूं वेंदियूं आहिनि। इहो ई मौलाना फज़लुर रहमान हो जंहिंखे सियासत जो ॿारहों खिलाड़ी कोठियो वियो। इहो ई मौलाना फज़लुर रहमान साहब हो जंहिंखे सियासत जो ग़ैर ज़रूरी अंसर कोठियो वियो। इहो ई मौलाना फज़लुर रहमान साहब हो जंहिंजे लाइ चयो वियो त हिनखे मौलाना चवणु मौलाना लफ़्ज़ जी तौहीन आहे। इहो ई मौलाना फज़लुर रहमान साहब हो जंहिंखे दहशतगर्दनि जो अॻुवाण चयो वियो। इहो ई मौलाना फज़लुर रहमान हो जंहिंजे लाइ कुफ्र जूं फ़तवाऊं आहिद कयूं वयूं। पर इहो ई हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब हो जंहिं खुले दिलि सां, कुशादे सीने सां इन एतिराज़ात खे, इन गारनि खे, इन लक़बनि खे, इन तंज़नि खे, इन तनक़ीदुनि खे बर्दाश्त कयो। अॼु हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जे लाइ बिल्कुलु ई जेको सियासत खां आरी हूंदो, सियासत खां नावाक़िफ़ हूंदो, सियासत जो नाबालिग हूंदो, उहो मौलाना फज़लुर रहमान साहब जे किरदार जो इनकारी थी सघे थो। लेकिन पाकिस्तान जो बचो बचो, पाकिस्तान जी सियासी दुनिया जा जेके बि सरकर्दा अॻुवान आहिनि, पाकिस्तान जा जेके बि जेको आहे त मज़हबी रहनुमा आहिनि, पाकिस्तान जा वॾा जेके शयूख़, वॾा अलामा आहिनि, पाकिस्तान जा जेके सहाफ़ी, एंकर ऐं कालम निगार आहिनि, सभिनी इहो एतराफ़ कयो आहे त हज़रत मौलाना फज़लुर रहमान पाकिस्तान जे बक़ा शान ऐं अलामत आहे, जंहिंजे ख़िदमात खे को रिजेक्ट नथो करे सघे, जंहिंजे किरदार खे को मशकूक नथो बणाए सघे। 2002 में जॾहिं हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जेको आहे त मुतहिदा मजलिस अमल खे मारिज़ वजूद में आंदो ऐं इन प्लेटफॉर्म ते तमामु जेको आहे त तमामु मकातिब फ़िक्र जे दोस्तनि खे गॾु कयो, जंहिंमें अहले हदीस बि हुआ, बरेलवी बि हुआ, शिया बि हुआ ऐं ॿियनि मज़हबनि सां मुंसलिक माण्हू बि हुआ, ॿियनि मसलकनि सां मुंसलिक माण्हू बि हुआ। हज़रत मौलाना फज़लुर रहमान ते कुफ्र जूं फ़तवाऊं आइद कयूं हुयूं, लेकिन हज़रत मौलाना फज़लुर रहमान कंहिंखे पंहिंजी ज़ात कयल एतिराज़ जो कॾहिं बि को जवाबु न ॾिनो। ऐं मौलाना साहब हर वक़्तु चवंदो रहियो त असां नज़रियाती इख़्तिलाफ़ जा क़ाइल आहियूं, नज़रियाती इख़्तिलाफ़ रखियो आहे, नज़रियाती इख़्तिलाफ़ रखंदा आहियूं। सो तव्हां ॾिठो त ॿाहिरीं दुनिया जूं क़ुवतूं जॾहिं चवनि पियूं त पाकिस्तान में मज़हबी तफ़राक़ाबाज़ी थिए, मज़हबी मकातिब फ़िक्र जा पाण में झगड़ा थियनि, उन्हनि जे इन सोच खे हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब ज़मीन बोस करे छॾियो। ऐं हज़रत मौलाना फज़लुर रहमान ही शख़्सियत आहे जो 9/11 जे वाक़े खां पोइ जॾहिं पाकिस्तान जे उलमा खे, पाकिस्तान जे मदारिस खे दहशतगर्दी सां ताबीर कयो वियो, त हज़रत मौलाना फज़लुर रहमान पंहिंजी सियासी बसीरत जे तहत उन दहशतगर्दी वारे लेबल खे पंहिंजे ज़ात तां, हर ॾाढ़ी वारे तां, हर पटके वारे तां, मस्जिद मदरसे तां इहो लेबल लाहे करे फिटी कयो। इहो हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जो ई किरदारु आहे। अॼु आइन पाकिस्तान जे तरमीम जी ॻाल्हि आई, कुझु ॻुझनि इदारनि उन में पंहिंजा मक़ासिद रखी जॾहिं 40 आइनूं तरमीमूं करणु चाहियूं त मौलाना फज़लुर रहमान बबांगे दोहल उन्हनि खे रिजेक्ट कयो, उन्हनि खे रद्द कयो ऐं वाज़े बरमला ऐलान कयो त असां तव्हांजी कंहिं बि झांसे में, कंहिं बि दाबे में न ईंदासीं, असां मुल्क सां बीठा आहियूं, असां आइन सां बीठा आहियूं, असां आइन जा वफ़ादार ऐं पासदार आहियूं, तव्हांजी कंहिं बि ॻाल्हि खे क़बूल न कंदासीं। उनखे रिजेक्ट करे हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब हिकिड़ो ख़ुदि पंहिंजे जमायत जे वकला सां मुशावरत करे मसवदो तयारु कयो, जंहिंमें अहम इशूज़ ते जेको आहे त हाईलाइट कयो। मौलाना फज़लुर रहमान साहब कहिड़ो कमु कयो, जेको मदारिस जो मसइलो हो, जहिड़ी बि हुकूमत अचे पई मुख़्तलिफ़ क़ानून साज़ियूं करे मदारिस ते रजिस्ट्रेशन खे आड़ बढ़ाए मदारिस जे ख़िलाफ़, उलमा जे ख़िलाफ़ कार्रवाई पई करे, तलबा जे ख़िलाफ़ कार्रवाई पई करे, मौलाना फज़लुर रहमान उन जे साम्हूं हिकिड़ी सीसा पिलाई दीवार क़ाइमु कई आहे ऐं मदरसनि जे रजिस्ट्रेशन वारो मसइलो हमेशह जे लाइ हल कयो आहे। पुराणी एक्ट तहत, पुराणे निज़ाम तहत हाणे मदरसा रजिस्ट्रेशन थींदा, यानी सोसाइटी एक्ट तहत। सो इहो मसइलो बि हल थियो। पाकिस्तान जे इस्लामी नज़रियाती कौंसल जेका 73 जे आइन जे वक़्तु बणाई वई,
जेका इस्लामी मामलात के डिस्कस करे उन्हनि ते कानून साज़ी जी सिफ़ारिशात मुरतब करे उन्हनि खे सिफ़ारिश कंदी त इन्हनि ते कानून साज़ी करायो। अॼु ताईं हिकिड़ी बि कानून साज़ी न थी। हाणे अल्हम्दुलिल्लाह उन इस्लामी नज़रियाती कौंसल खे बाहैसियत बणायो वियो, पावरफुल बणायो वियो आहे हिन आइनी तरमीम खां पोइ। जेका 26 आइनी तरमीम थी आहे, हिन में इस्लामी नज़रियाती कौंसल खे मुकमल अथॉरिटी मिली आहे। 1 साल जे अंदरि इस्लामी नज़रियाती कौंसल जी सिफ़ारिशात खे जेको आहे त मौज़ू बहस बणाए उन ते डिस्कस कई वेंदी। जेकॾहिं डिस्कस न कई वई त अज़ ख़ुदि उहा सिफ़ारिश जेका हूंदी उहा मुअसर बणिजी वेंदी। त इहा बि यकीनन पाकिस्तान जे मज़हबी ऐं ख़ासि बान तबिको जेको इस्लाम सां चाव रखे थो उन्हनि जी लाइ वॾी फतह जी अलामत आहे। ऐं ख़ासि तौर ते जेको सूद जी लानत आहे, सूद जेको अल्लाह जे रसूल सां जंग जो ऐलान आहे। पाकिस्तान जी का बि अहिड़ी बैंक न हुई जेका सूद खां वांदी हुजे। पाकिस्तान जो को बि अहिड़ो इदारो न हो जेको सूद खां वांदो हुजे। हीअ हज़रत मौलाना फज़ल रहमान साहब ई आहे जंहिं सूदी निज़ाम जो अंत आंदो आहे ऐं फरवरी 2025 खां वठी जनवरी 2028 ताईं सूद जो इंशा अल्लाह मुकमल ख़ात्मो थींदो। पाकिस्तान जूं बैंकूं, पाकिस्तान जा जेके माइशी हल्का आहिनि, पाकिस्तान जा माइशी इदारा आहिनि, उहे इंशा अल्लाह सूद खां पाक निज़ाम खे जेको आहे त क़ाइमु कंदा ऐं हलाईंदा। त इहा बि हिकु वॾी फतह आहे। त इन करे जेतिरी बि तारीफ़ कजे, जेतिरो बि इख़राज तहसीन पेश कजे, जेतिरा बि थोरा लाइजनि, उहे असां नथा लाहे सघूं हज़रत मौलाना फज़ल रहमान साहब जा। सो हज़रत मौलाना फज़ल रहमान साहब पाकिस्तान जी ज़रूरत आहे, पाकिस्तान जे अवाम जी ज़रूरत आहे, आईने पाकिस्तान जी ज़रूरत आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे पाकिस्तान खे बि क़ाइमु रखे, असांजे तमामु सियासी ज़ुआमा खे बि क़ाइमु रखे ऐं पाकिस्तान खे हिकु दफ़ो ॿीहर तरक़ियुनि जे बुलंदियुनि ते पहुचाए। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।